नाज़रीन, वर्कशॉप जो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल से टक्कर थियण सबब माउ ऐं पुट फोत थी विया आहिनि। तफ़सील ॿुधण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नादिर बुर्दी। जी नादिर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, सांगड़ भरिसां मंगली थाने के हद वर्कशॉप में तेज रफ्तार ट्रैक्टर ट्राली और मोटरसाइकिल में टक्कर थी पियो है, जंहिं सबब मोटरसाइकिल सवार 22 साला वलण चांडियो संदसि अमड़ लाडा चांडियो मौके ते पहुती आहिनि। होॾां अहिड़े हादसे जी इतला ते मंगली थाने जी पुलिस हादसे वारे हंधि पहुची ॿिन्ही पौतियुनि जा लाश पोस्टमार्टम लाइ सांगड़ सिविल अस्पताल पहुचाया आहिनि, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया वेंदा। जॾहिं त मंगली पुलिस बर वक्त हादसे वारे हंधि पहुची ट्रैक्टर ट्राली के तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर जेको आहे मौके तां फरार थी वियो आहे। होॾां राब्तो करण ते मंगली थाने जो SHO मुश्ताक आलमानी ॿुधाया त हादसे जे इतला ते पहुतासीं त ड्राइवर जेको आहे फरार थी वियो आहे। होॾां ॿिन्ही पौती पुट ऐं माउ जा लाश जेके आहिनि ॻोठ में पहुचण ते क़ौरामत लाइ। जी नादिर, मुंहिंजी महिरबानी।